वारो इते का वाक़ो याद आयो वा चादर इलाके वारन के बुधाई दो वना जो इश्क वाला बैठा आयो मोहब्बत वाला बैठा आयो जो जातर सुनासर आलिम सबूरो जेको वक्त जो मुनाज़िर होयो जेको खतीब पाकिस्तान हो जेको आशिक रसूल हो खुदा दी रात जो कसम अल्लाह जे नेक बने जे मुजा दोस्त तहफ़्फ़ुज़ नाम से रिसालत है मुजा दोस्त अल्लाह ताला दी रात लगा कम वरदोआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बेअदब थींदा रहा उनके जवाब ॾींदो हो इल्म गैब ते इतराज़ थे त इहो रसूलुल्लाह जो आशिक़ मैदान ते रहे रसूलुल्लाह जे हाज़िर ते इतराज़ थे इहो मुंहिंजा दोस्त आशिक़ रसूल मैदान ते जे कॾहिं रसूलुल्लाह जे नूर जो इनकार बेअदब करे इहो मुंहिंजा दोस्त अजीब भाइरो आशिक़ रसूल मैदान ते अचे अल्लाहु अकबर कबीरा नबी ते इतराज़ थे इहो आशिक़ रसूल मैदान ते अचे सहाबा ते इतराज़ थे इहो आशिक़ रसूल मैदान ते अचे जे कॾहिं इमाम हसन इमाम हुसैन जे अहले बैत जो को गद्दार इनकार करे त अहले बैत न आहिनि उन्हनि खे जवाब ॾियण जे लाइ इहो आशिक़ रसूल मैदान ते अचे वलियनि जा बेअदब जॾहिं बेअदबी कनि उन्हनि जे करामात जो इनकार कनि त मुंहिंजा दोस्त उन्हनि खे जवाब ॾियण जे लाइ इहो आशिक़ रसूल मैदान ते अचे इहो केरु जेको ईमानी गैरत वारो हो इहो केरु जेको हक़ जो कलमे चवण वारो हो इहो केरु जे मुंहिंजा दोस्त ज़िंदगी रसूलुल्लाह जे इश्क में गुज़ारे छॾी आहे इश्क बयान करे गुज़ारे छॾी आहे खुदा दी ज़ात जो कसम ॿियो कोई न मुंहिंजी मुराद मुनाज़िर इस्लाम खतीब पाकिस्तान हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदर सॼी ज़िंदगी इश्क जे मुंहिंजा दोस्त सबक़ ॾियण में गुज़ारी आहे अल्लाह जा माना इहो आशिक़ रसूल चवंदा आहिनि जॾहिं को हलियो वींदो आहे हो कदुर पवंदो आहे अॼु वहाबी ख़ुशि था थियनि अॼु मुंहिंजा दोस्त बेदीन ख़ुशि था थियनि त चङो थियो पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे अञा इहो दरवाज़ो बंदि न थियो आहे अल्लाह ताला जी ज़ात मुफ्ती हक़ नबी अल्लाह ताला खे ख़ुदरी हयाती अता फरमाए दीन जो कमु करे थो मुंहिंजा दोस्त मिनट ते उन तरीके ते इस जो अॼु हो जॾहिं मुफ्ती साहब जो नालो ईंदो आहे ये नूर जा इनकारी हाज़िर नालो जा इनकारी मिलाद मुस्तफा जा इनकारी हीअं ॾकंदा आहिनि मुंहिंजा दोस्त कल ॾींहं जो मुंहिंजो प्रोग्राम सिठार जा शहर में हो उन मस्जिद में हुयो उन मस्जिद जी कमेटी प्रोग्राम करायो हो जंहिं मस्जिद में मुफ्ती साहब प्रोग्राम खां अॻु में हिकिड़ो ॾींहुं पहिरां वञा था छाजे करे वञनि था उतां जे हिकिड़े मुल्ले चयो हो जेकॾहिं मुफ्ती साहब हिन इलाइक़े में शहर में अची करे वाइज़ भरे वञे मूंखे ग़लत हाल जो मुंहिंजो मुंहुं कारो कयो समाज बेज़ुल जलाल जो वॾो पहिरो पुलिस जो मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी रहमतुल्लाह ताला अलैहि रात अहले बैत जे हक़ जे लाइ हिकिड़ो ॾींहुं अमल कोठी करे रेडियो जे प्रोग्राम में क़ुरान और हदीस मां साबित करे इहो ॿुधायो सुनो हसन अहले बैत सुनो हुसैन अहले बैत सुनो अली अहले बैत ये पंज तलबा कहन इहो ॿुधाए करे रसूलुल्लाह जी आल जे दुश्मन से मुंह ते ताक़ी हमाए छॾी अहिड़ो जान न पैदा थींदो कसम रब्बे ज़ुल जलाल जो हिम्मत वारो मर्द मुंहिंजा दोस्त हिम्मत वारो मर्द अल्लाहु अकबर कबीरा हिकिड़े वक़्त में हिकिड़े मुंहिंजा दोस्त इल्म गैब जे इनकारी मुफ्ती साहब खे चिठी लिखी आहे त हे मुफ्ती साहब जेका रात आहे अॼु किया तुंहिंजी आख़िरी रात आहे मुफ्ती साहब हक़ जवाब तुंहिंजे इन ज़रफ़ में इलाका क़ुर्बान वञो पाण फरमायो तो पंहिंजे मज़हब जो मुंहुं कारो करे छॾियो आहे कीअं तूं चवंदो आहे नबीअ खे इल्म गैब कोन्हे तोखे केरु ॿुधायो आहे त मुंहिंजी आख़िरी रात सुभान अल्लाह तूं चवंदो आहे त नबीअ खे इल्म गैब कोन्हे तोखे केरु ॿुधायो त मुंहिंजी आख़िरी रात तोखे हयाती ॾियण वारो अल्लाह तोखे रहाइण वारो अल्लाह जेको मुंहिंजे हयाती जो मालिक आहे जॾहिं उन दरबार छुटी आहे उहो मूंखे मारण वारो आहे उहो ॼाणण वारो आहे जिसी रहमा जेरो मारा तव्हांजे सीने ते मुंग दड़ी रोज़
अल्लाह जो नेक बानो जे लाए दौलत खान पठान अल्लाह जो नेक बानो जो हर जो शाहपुर जाकर रोसिया मस्जिद के अंदर नमाज मने जुमे दी अदा कदो हो मुफ्ती साहब जो आशिक चौदो जुलत वारो मार दिठो एरो आशिक मुझे अख न दिठो यारा मुसलमान भाई लो चवे चौदा बाप ने घर में रात नमाज इशा जी पढ़े विद मजाक पढ़े तबीयत दूध पढ़े सुबह आया खाब ओके अल्लाह रब्बुल आलमीन की मेहरबानी से आयो वा मुझे किस्मत सितारो चमकी वा मुझे मुकद्दर भाग दिया आज ठोवा साद अल्लाह जो हबीब दीदार धो रहे अल्लाह जे महबूब जो दीदार जो कयो ये तैयब अल्लाह जा हबीब तशरीफ फरमाए कुर्बान मजा अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न दा जलवे दा दीदार दा दौलत खान पठान चवे दो अल्लाहु अकबर कबीरा जी जो दीदार दो मुझे दिल में तेरा सवाल पैदा थो अर्ज कया या रसूल अल्लाह सब का अव्वल अल्लाह ताला तेरी शय के पैदा कयो सब का अव्वल अल्लाह ताला तेरी शय के पैदा कयो ये मुझे अर्ज कर रहे हो मुफ्ती साहब रहमतुल्लाह ताला अलैहि इन्हें आशिक निशान बुद चले तो जब महबूब जी बारगाह में ही जो अर्ज कयो अल्लाह जी महबूब ये इशारो कयो ये जो इशारो करे फरमायो इन का कुछ ही मुझे शान बुधाई दो निहाना यो मरहबत आशिक रसूल शेर मुस्तफा हुआ इरादो कयो तसबारे न परी जुमो हलो हलो छापो चाकर में जुमो पड़ी अचा मुफ्ती साहब के ख्वाब बुधाई अचा यो अर्ज कर अचा प्यारा मुसलमान भाई लो दौलत खान पठान चवे दो बाबू करे मस्जिद में पहुंचियो थोड़ी देर गुजरिया मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि आया है तकरीर करने जे लाए अना मुलाकात कर थिया अना बयान को न थियो अना ख्वाब को बुधायो ये जो मुफ्ती साहब अलैहि रहमान बयान के बुधी रहा आयो सुभान अल्लाह चई रहा आयो ओ जदो मुफ्ती साहब बयान करे फरमायो मानो था पुछन त अल्लाह ताला सब का अव्वल केड़ी शय के पैदा कयो आहलिया बात के बुधाया जो अल्लाह ताला सब का अव्वल अल्लाह सब का अव्वल पंहिंजे हबीब जे नूर के पैदा कयो मुफ्ती साहब साहब जो इनाया साहब या बुधायो बोलो इता वडो मामलो जने मुफ्ती साहब ने रहमत हुजूर में वो अर्ज कयो साईं मोगे कसम दिनो ये काल जे सीधे महया तो आया एके न बुधाए जा यारा मुसलमान भाई यो आशिक रसूल यो दर्स दई गयो है जे करे जुबान खुले त नबी जे शान में खुले सुभान अल्लाह करो प्याया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सच्चा चांदई सदे दे दुनिया के छदे सच्चा चांदई सदे दे दुनिया के छदे न कर गम देर रसूल अदब वारन दिया खुदा वारन दिया अदब वारन